नालो उस नईम सेठ करोड़पति समेत उनजा नौकर चाकर खिदमत गुजार बेली बाना बानियूं 15 शाबान जी रात आई सिजल थे खां पोइ ये दरवाजे ते सदा आई मां 3 ॾींहंनि जो बुखारो आया अल्लाह वास्ते मानी जो त मूं अर्ज़ कयो त पैसो माण्हू खे मगरूर करे छॾींदो आहे नौकर खे चई त हीअ रात का पिनण जी आहे हेड़ी भलारी रात में बिन पेनू सुख फिटाए छॾियो आहे अड़े पटे पादर त वाए कढी नौकर वियो ने गरीब खे पादर हली मारी कुटियई तड़ाए छॾी उन मथे निहारी मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम अॼु जे पंहिंजे खज़ाने मां ॾींहुं त भलारी रात छो पादर खावां हे मुंहिंजा मौला मुंहिंजा रब करीम हिन ज़ालिम मूंखे मारायो आहे मूंखे ईज़ायो आहे या दाह मां तोखे थो ॾियां मदीने वारे साईं फरमायो मुंहिंजो ध्यानु कयो पुट मुंहिंजे तवजह कयो मुंहिंजे सुहिणे नबी फरमायो आहे त उन माण्हूअ जी आह खां डिॼो जंहिंजो अल्लाह खां सवाइ ॿियो को ॿुधण वारो न आहे जेकॾहिं मूंखे केरु हथ लाहींदो सोचींदो यार दिलबर साईं में कीअं हथ विझां हिन जा हेॾा मुरीद आहिनि जमायत आहे फ़क़ीर आहिनि साईं जा के ऑफिसर हूंदा के मूं में हथ न विझंदो प्रोफेसर साहब में हथ न विझंदो बाबा वॾी पोच वारो माण्हू आहे जो भाउ इंस्पेक्टर आहे जेकॾहिं हिन खे हथ लाथो न उहे टीप अची वेंदी पर हिकिड़ो ग़रीब आहे छिनल फाटल कपिड़नि वारो जंहिंजो अल्लाह खां सवाइ ॿियो केरु न साईं फरमाईंदा उनजी आह खां ॾिजो उनजी दाह खां बचजो तूं सम्झींदो हे निंधण को आहे पर उनजो धणी वञो हिनखे माराई बेइज्जत करे तड़ाए कढी छॾी ही गरीब रोंदो आऊं कंदो हलियो हुयो अल्लाह जो फैसलो लिखी दियो 15 जी रात तकदीर उनजा फैसला लिखी अचे उन नईम सेठ जे माल में नुक़सान पवण शुरू थियो हेॾो हज़ारनि जो नुक़सान हेॾो लखनि जो नुक़सान हेॾो किरोड़नि जो टोटलो जाॾो ख़बर पई अचे नुक़साननि माल में नुक़सान औलाद में नुक़सान घराणे में नुक़सान हिकिड़े ॾींहुं ज़ाल खे चई मूं तोखे तलाक ॾिनी निकुर मुंहिंजे घर में ज़ाल चयो म्या मां बेगुनाह मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो मूंखे छो थो तलाक ॾेई बसि निकुर तलाक ॾेई कढी छॾी माई इज़त गुज़ारे वञी ॿियो को लिखियो न साल पूरो न थियो आहे वज़ीराबाद वारो साल पूरो न थियो आहे उहो साॻियो माण्हू किस्तो हथ में गोदड़ी ॾिचीअ में नईम सेठ पिनण शुरू कई पिननि ते हिकिड़ी वॾी मारी ॾिठई वॾो महल बंगलो ॾिठई उन जे अॻियां बि किस्तो झले सदा हयई मां 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां अल्लाह वास्ते मानी के भोली उहा साॻी सदा जेका पर साल ग़रीब दर ते हई हुई 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां मानी के बुखार माई घर धञाणी मानी खणी आई हिनखे ॾिठई त माई जी दाह निकिरी या उनजी घर वारी हुई अॼु जेके तलाक ॾेई कढियो हुई माई वठी रुनी रोंदी मोटी मुड़स पुछुसि त ख़ैर त आहे फ़क़ीर का बेअदबी कई या गुस्ताखी कई छो रोंदी आई चई मुंहिंजा घर वारा फ़क़ीर कुझु न चयो आहे पर मूं अॼु वाहिदुल क़हार जो फ़ैसिलो ॾिठो अल्लाह अॼु रब जी क़हारियत ॾिठी अथमि तोखां अॻु में मुंहिंजो निकाह नईम सेठ सां हुयो जेको किरोड़नि सां कुॾण वारो हो अॼु उनखे पिन ते ॾिठो अल्लाह उनजे गिचीअ में गोदड़ी हथ में किस्तो ॾिठो अथमि रब जी बेनियाज़ी क़हारी खे ॾिसी मूंखे रोअण अची वियो माई रोई चवे थी घर वारा तोखां अॻु में जंहिंसां मुंहिंजो निकाह हुयो अॼु उन नईम सेठ खे पिन ते ॾिठो तॾहिं रोआं थी त रब जी ज़ात बेनियाज़ आहे
उन्हें मुड़स चयुस इन्हें का अञा बड़ी गाल दी बुधाया मां वो सागो पेनू आया अजो की रात मुके पातर हणी तड़ाए कढियो यई हिकड़े साल में रब फैसलो कयो मारियो मुखे नहीं बंगुला मुखे नहीं उन्हें जी जाल मुझे निकाह में नहीं उनके पेनू बढ़ाए मुझे दर्द रब पिनायो वदा मगरूर न थियो अल्लाह जी बादशाही अल्लाह वट देर हुंदी पर अंधेर न हुंदो